अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ़ नबीन जे सुल्तान रहमत आलमियान महबूब रहमान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने बरकत निशान है। जंहिं मूं ते जुमे जे ॾींहुं 200 भेरा दुरूद पाक पढ़ियो उन जे 200 सालनि जा गुनाह मुआफ़ कया वेंदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। असां केतिरा खुशनसीब आहियूं जो अल्लाह तबारक व ताला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जे सदक़े में असांखे जुमातुल मुबारक जी नेमत सां सरफराज़ फरमायो। अफ़सोस असां बेक़दरा जुमे शरीफ़ के भी आम ॾींहंनि वांगुरु गफ़लत में गुज़ारे छॾींदा आहियूं। हालांकि जुमो ईद जो ॾींहुं आहे। जुमो सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे। जुमे जे ॾींहुं जहन्नम जी बाहि नाहे ॿारी वेंदी। जुमे जी राति दोज़ख जा दरवाज़ा नाहिनि खुलंदा। जुमे खे क़यामत जे ॾींहुं कुंवार वांगुरु उथारियो वेंदो। जुमे जे ॾींहुं मरण वारो खुशनसीब मुसलमान शहीद जो रुतबो माणींदो आहे ऐं क़बर जे अज़ाब खां महफूज़ रहंदो आहे। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि जे फरमान मुताबिक़ जुमे जो हज थिए त उन जो सवाबु 70 हजनि जे बराबरि आहे। जुमे जी हिकु नेकी जो सवाबु 70 भेरा आहे। जुमातुल मुबारक जी वॾी फ़ज़ीलत आहे। उन करे जुमे जे ॾींहुं गुनाह जो अज़ाब 70 भेरा वधीक आहे। जुमातुल मुबारक जी फ़ज़ीलतुनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। अल्लाह अज़्ज़ व जल जुमातुल मुबारक जे बारे में हिकु पूरी सूरत सूरह जुमा नाज़िल फ़रमाई आहे जेका क़ुरान करीम जे 28वें सिपारे में आहे। अल्लाह तबारक व तआला सूरह जुमा जी आयत नंबर 9 में इरशाद फ़रमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसौ इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। तर्जुमो कंजुल ईमान। ए ईमान वारो, जॾहिं नमाज जी अज़ान थिए जुमे जे ॾींहुं त अल्लाह जी यादि जे वास्ते डुक भरियो ऐं ख़रीदो फ़रोख्त छॾे ॾियो। इहो तव्हांजे लाइ भलो आहे जेकॾहिं तव्हां ॼाणो। सदुल फ़ाज़िल हज़रत मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मदीने शरीफ़ तशरीफ़ खणी आया त 12 रबीउल अव्वल 662 हिजरी 662 ईस्वी ते सूमर जे ॾींहुं चाश्त जे वक़्तु कुबा नाले जॻह ते तरसिया। सूमर शरीफ़ अंगारे अरबाई ख़मीस ते उते ई क़याम फ़रमायाऊं ऐं मस्जिद जो बुनियाद रखियाऊं। जुमे जे ॾींहुं मदीने शरीफ़ ॾांहुं वञण जो इरादो फ़रमायाऊं। बनी सालिम इब्न औफ़ जे वादी जे विच में जुमे जो वक़्तु थियो। उन जॻह खे माण्हुनि मस्जिद बणाई। सईद आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन उते जुमो अदा फ़रमायो ऐं ख़ुतबो ॾिनाऊं। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल अॼु बि उन जॻह ते शानदार मस्जिद जुमा क़ाइमु आहे ऐं ज़ाहिरीन बरकत हासिल करण लाइ उन जी ज़ियारत कंदा आहिनि ऐं उते बि नफ़िल पढ़ंदा आहिनि। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, जीअं त हिन ॾींहुं समूरी मख़लूक़ वजूद में गॾु थी हुई जो तख़लीक़ जी तकमील हिन ई ॾींहुं थी हुई ऐं हज़रत सैयदना आदम सफ़ीउल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिट्टी हिन ई ॾींहुं जमा थी हुई ऐं हिन ई ॾींहंनि में माण्हू गॾु थी जुमे जी नमाज़ अदा कंदा आहिनि। इन्हनि सबबनि जे करे उनखे जुमो चवंदा आहिनि। इस्लाम खां अॻु अरब उनखे अरूबा चवंदा हुआ। मुफ़स्सिर शहीर मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तक़रीबन 500 जुमा पढ़िया आहिनि। उन लाइ जो जुमो हिजरत खां पोइ शुरू थियो, जंहिं खां पोइ 10 साल पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक रही। उन अरसे में एतिरा ई जुमा थियनि था। अल्लाह अज़्ज़ व जल जे महबूब
सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान इबरत निशान है, जेको शख़्स 3 जुमन जी नमाज के सुस्ती के सबब छॾे ॾींदो, अल्लाह अज़्ज़ वजल उन जी दिल ते मोहर हणी छॾींदो। जुमो फ़र्ज़ आइन है ऐं उन जी फ़र्ज़ियत ज़ोहर का वधीक मुअक्कद यानी ताक़ीदी है ऐं उन जो इनकार करण वारो काफ़िर आहे। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इरशाद रहमत बुनियाद है, बेशक अल्लाह ताला ऐं उन जा मलाइक जुमे जे ॾींहुं इमामो यानी पटको ॿधण वारनि ते दुरूद मोकिलींदा आहिनि। हज़रत हुमैद बिन अब्दुर्रहमान रदी अल्लाह ताला अन्हुमा पंहिंजे वालिद खां रिवायत कनि था त फ़रमायाऊं, जेको शख़्स जुमे जे ॾींहुं पंहिंजा नंहं कटींदो आहे, अल्लाह ताला उन जी बीमारी ख़त्म करे शिफ़ा ॾेई छॾींदो आहे। मौलाना मुफ्ती अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जुमे जे ॾींहुं न कटणु मुस्तहब आहे। हा, जेकॾहिं घणो वधी विया हुजनि त जुमे जे इंतज़ारु न करे न वधियल हुजणु सुठो न आहे, छो त न वधियल हुजणु रिज़्क़ में तंगीअ जो सबबु आहे। मुस्तफ़ा जान रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो रहमत भरियो इरशाद आहे, जॾहिं जुमे जो ॾींहुं ईंदो आहे त मस्जिद जे दरवाज़े ते मलाइक अचण वारे खे लिखंदा आहिनि। जेकी पहिरियां आया उनखे पहिरियां लिखंदा आहिनि। जल्दी अचण वारो उन शख़्स वांगुरु आहे जेको अल्लाह ताला जी राह में हिकु उठ सदको करे, ऐं उन खां पोइ अचण वारो उन शख़्स वांगुरु आहे जेको हिकु ॻऊं सदको करे। उन खां पोइ अचण वारो उन शख़्स वांगुरु आहे जेको दुंबो सदको करे। पोइ अचण वारो उन वांगुरु आहे जेको मुर्गी सदको करे। पोइ अचण वारो उन वांगुरु आहे जेको बेज़ो सदको करे। ऐं जॾहिं इमाम ख़ुतबे जे लाइ वेहंदो आहे त उहे आमाल नामनि खे वेड़े छॾींदा आहिनि ऐं अची करे ख़ुतबो ॿुधंदा आहिनि। हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, पहिरीं सदी में सहरी जे वक़्तु ऐं फज्र खां पोइ रस्तनि ते माण्हुनि जी रश ॾिठी वेंदी हुई। उहे ॾीओ खणी जुमे जी नमाज़ लाइ जामे मस्जिद वेंदा हुआ, ॼण ईद जो ॾींहुं हुजे। एतिरे ताईं जो हीउ सिलसिलो ख़त्मु थी वियो। एसिताईं जो चयो वञे थो त इस्लाम में जेका पहिरीं बिदत ज़ाहिर थी, उहा जामे मस्जिद ॾांहुं जल्दी वञण खे छॾे ॾियणु आहे। अफ़सोस, मुसलमाननि खे यहूदियुनि खां हया नथो अचे जो उहे पंहिंजी इबादत गाहुनि ॾांहुं छंछर ऐं आचर जे ॾींहुं सुबुह सवेर जो वेंदा आहिनि, जॾहिं त दुनिया जा तालिब वापार ऐं दुनियावी नफ़ो हासिलु करण लाइ सवेरी बाज़ारुनि ॾांहुं निकिरी वेंदा आहिनि, त पोइ आख़िरत जा तालिब उन्हनि सां मुक़ाबिलो छो नथा कनि। जिते जुमो पढ़ियो वेंदो आहे उनखे जामिया मस्जिद चवंदा आहिनि। हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फ़रमायो, जुमे जी नमाज़ मिस्कीननि जो हज आहे। ऐं ॿी रिवायत में फ़रमायाऊं, जुमे जी नमाज़ ग़रीबनि जो हज आहे। अल्लाह अज़्ज़ वजल जे प्यारे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, बेशक तव्हांजे लाइ हर जुमे जे ॾींहं में हिकु हज ऐं हिकु उम्रो मौजूदु आहे। तंहिं करे जुमे जी नमाज़ जे लाइ जल्दी वञणु हज आहे ऐं जुमे जी नमाज़ खां पोइ असर जी नमाज़ जो इंतज़ारु करणु उम्रो आहे। हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जुमे जी नमाज़ खां पोइ असर जी नमाज़ पढ़ण ताईं मस्जिद में ई रहे ऐं जेकॾहिं मग़रिब जी नमाज़ ताईं तरसे त अफ़ज़ल आहे। चयो वञे थो त जंहिं जामे मस्जिद में जुमो अदा करण खां पोइ उते ई तरसी नमाज़ असर पढ़ी उन जे लाइ हज जो सवाबु आहे, ऐं जंहिं उते ई रही मग़रिब जी नमाज़ पढ़ी उन जे लाइ हज ऐं उम्रे जो सवाबु आहे। नबी मुअज़्ज़म सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमाने बाकरीना आहे, जुमे जो ॾींहुं सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे ऐं अल्लाह अज़्ज़ वजल जे नज़दीक सभ खां वॾो आहे, ऐं उहो अल्लाह अज़्ज़ वजल जे नज़दीक ईद उल फ़ितर ऐं ईद उल अज़हा खां बि वॾो आहे। उन में 5 ख़सलतूं आहिनि। नंबर 1, अल्लाह अज़्ज़ वजल इन्हीअ ॾींहुं सैयदना आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, इन्हीअ ॾींहं खेनि ज़मीन ते लाथो ऐं इन्हीअ ॾींहुं खेनि वफ़ात ॾिनाई। उन में हिकु घड़ी अहिड़ी आहे जो माण्हू उन वक़्तु जंहिं शइ जो सुवाल कंदो, अल्लाह अज़्ज़ वजल उनखे ॾींदो जेसिताईं जो हराम जो सुवाल न करे। नंबर 5, इन्हीअ ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी। को मुक़र्रब मलाइक
आसमान, ज़मीन, हवा, जबल ऐं दरिया अहिड़ो न आहे जेको जुमे जे ॾींहं खां न डिॼंदो हुजे। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे जेको